वादी मेहरान जे तारीख़ी शहर हाला में इराक़ खां अचण वारे सादात जे घराणे में उहो चिराग रोशन थियो जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां सुञातो वेंदो आहे। हज़रत सैयदुना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैहि जो शुमार 12वीं सदी जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्गनि में थींदो आहे। संदन जी पैदाइश 1101 हिजरी मुताबिक़ 1699 सने ईस्वी हाला हवेली ज़िला मटियारी सिंध पाकिस्तान में थी। दर पे आए हैं गदा तेरे सदक़े से खुदा से मांगते हैं हम दुआ। हज़रत सैयदुना अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैहि इब्तिदाई तालीम पंहिंजे वालिद माजिद सैयद हबीब शाह रहमतुल्लाहि ताला अलैहि खां हासिल कई। पाण रोज़ानो कई मील सफ़र कंदा हुआ ऐं रस्ते में जेतिरा बि ॻोठ ईंदा हुआ, काफ़िला मिलंदा हुआ या को बि शख़्स मिलंदो हो त उनखे दीन जी दावत ॾींदा हुआ। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इबादत करण जे लाइ झंग में अहिड़ी जॻह जो इंतिख़ाब कयो जेका मिट्टी जे ढेर वांगुरु हुई ऐं उनखे सिंधी में भिट चयो वेंदो आहे। उन करे पाण भिटाई जे नाले सां मशहूरु थिया। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई 63 साल जी उमिरि में 14 सफ़र 1165 सने हिजरी मुताबिक़ 1652 सने ईस्वी मटियारी सिंध में विसाल फरमायो ऐं उते ई पाण रहमतुल्लाहि ताला अलैहि जो मुबारक मज़ार आहे। संदन जो उर्स हर साल धूमधाम सां कयो वेंदो आहे ऐं लखें अक़ीदतमंद पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अची करे नज़राना ऐं अक़ीदत पेश कंदा आहिनि ऐं रूहानी फैज़ माणींदा आहिनि। अल्लाह पाक जी संदन ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।